محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لله ما في السماوات وما في الأرض إن تبدوا ما في أنفسكم أو تخفوه يحاسبكم به الله فيغفر لمن يشاء ويعذب من يشاء والله على كل شيء قدير آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسول النبी الकरीम। इरशाद बारी ताला है लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द, जो कुछ आसमाननि में आहे जो कुछ ज़मीननि में आहे सभु वास्ते अल्लाह ताला जे लिए आहे। असां आलम अजसाम में आहियूं। ज़मीन ऐं आसमान जेको आहे न इहो बि आलम अजसाम में आहे। आलम अजसाम उनखे चइबो आहे जंहिंजो जिस्म इंसान जी अखियुनि खे नज़र अचे, ऐं आलम अरवाह उनखे चइबो आहे जेको इंसान जे नज़रुनि जे अंदरि शइ नज़र न अचे, ॾिसी उनखे न सघे। अहिड़ा अलाह जा कई आलम आहिनि। हिकिड़ा उहे आलम आहिनि जेके असांजी नज़र में आहिनि, हिकिड़ा अहिड़ा आलम आहिनि जेके असांजी नज़र में न आहिनि। उहो अलाह थो ॼाणे त मालिक साईं जा केतिरा जहान आहिनि, पर ख़ुशूसन हर इंसान जे साम्हूं ज़मीन बि आहे, आसमान बि आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन जॻह ते आसमाननि ऐं ज़मीन जो ज़िक्र फरमायो त इंसान उनखे ॾिसी बि सघे थो, सम्झी बि सघे थो। रब करीम इरशाद फरमाए जो कुझु बि आसमाननि में आहे ऐं जो कुझु ज़मीन में आहे जो सभु वास्ते अल्लाह ताला जी आहे, ऐं जो मालिक बि उहो आहे, ख़ालिक बि उहो आहे। ऐं इंसान गौर फ़िक्र करे त मां बि उनजे जहान में उनजे मुल्क में रहां थो पियो। ऐं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इहो फ़ैसिलो करे छॾियो त जो आसमाननि में जो ज़मीननि में आहिनि सभु अलाह जे वास्ते आहिनि, त इंसान बि अलाह जे वास्ते आहे। असां उनजा ममलूक आहियूं, उहो असांजो मालिक आहे। असां मख़लूक आहियूं, उहो असांजो ख़ालिक आहे। हिकिड़ो क़ुर्ब जो ज़रियो आहे जेको अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे हिन सूरत हिन आयत मुबारक जे अंदरि इरशाद थो फरमाए त इहो तूं गौर फ़िक्र कर इंसान त तुंहिंजो मालिक अलाह हो, ऐं अलाह असांखे पंहिंजी ममलूक सम्झे, पंहिंजी मख़लूक सम्झे त असांजे लाइ इन जहिड़ी ॿी का सआदत आहे। हिन गोया के रब करीम पंहिंजे ॿाननि खे, पंहिंजी मख़लूक खे पंहिंजो फरमाए थो पियो। फरमाए त इन तुबदू मा फ़ी अनफुसिकुम औ तुख़्फ़ूहु युहासिबुकुम बिहिल्लाह, जेको तव्हां पंहिंजी जाननि जे अंदरि ज़ाहिर कयो था, जेको पंहिंजी जाननि जे अंदरि लिकायो था, इन सां अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात तव्हां खां हिसाब वठंदव। ज़ाहिर करणु मां मुराद जो अमल इंसान ज़ाहिरी करे थो पियो, ऐं बातिन करणु जेको दिलि जे अंदरि अज़म इरादो करे थो पियो। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाए जेको ज़ाहिरी फ़ेल कंदव उनजो हिसाब बि वठंदो रब करीम तव्हां खां, ऐं जेको बातिनी अमल कयो था पिया उनजो बि अल्लाह ताला तव्हां खां हिसाब वठंदो। यानी औ तफ़ूह मां युहासिबुकुम बिहिल्लाह जी आयत मुबारक नाज़िल थी त सभु सहाबी सबूरा ॾकी विया। दिलि जे अंदरि इंसान खे अलाए केतिरा वसवसा पैदा थियनि था। हाणे इन जे मुतलिक़ जेकॾहिं अलाह असां खां हिसाब वरितो त असां कीअं हिसाब ॾेई सघंदासीं। उलमा किराम फरमाइनि था त दिलि जे अंदरि जेके ख़्याल पैदा थियनि था उहे ॿ क़िस्म जा आहिनि। हिकिड़ो आहे वसविसो, वसविसा शक शुबहात अलाह जी ज़ात जे वास्ते, अलाह जे रसूलनि जे वास्ते, ख़ुदा ताला जे फ़रिश्तनि जे वास्ते, हिन काइनात जे अंदरि जेको अमल आहे, दख़ल आहे, इन जे लाइ या तक़दीर जे लाइ या मरी करे वरी जहिरे थियण में वसविसा पैदा थियणु, इनखे चइबो आहे वसविसा। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उन वसवसनि खे दरगुदर फरमाए थो। ऐं ॿियो आहे इंसान जे दिलि में इरादो, अज़म करणु, इरादो करणु, इहो वसविसो न आहे, इहो हिकिड़ो क़ल्बी फ़ेल आहे। जेकॾहिं इंसान नेकीअ जो इरादो थो करे त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उन इरादे जो बि उनखे अॼु अता फरमाए। पोइ जेकॾहिं बुराई जो इरादो करे त बुराई जो बि त अलाह ताला उनखां गिरफ़्त करे न। रबी करीम सलाह जी ज़ाती बाबरकात फरमाइनि था बानो जॾहिं बुराई जो इरादो करे थो पियो त उनजे लाइ मलाइक उनजे लाइ बुराई नथा लिखनि जेसीं उहो बुरो कमु न करे।
ऐं नेकीअ जो इरादो करे थो पियो, इरादो थो करे त मां सुबुह जो उथी बावज़ू थी करे मां मस्जिद में निमाज़ पढ़ंदुसि, हिकिड़ो इरादो करे सम्झे थो पियो त अलाह जा फ़रिश्ता उन जे हक़ में हिकिड़ी नेकी लिखी था छॾनि इरादे जे बदिले में। त सुबुह जो उथी मां मस्जिद में वेंदुमि, निमाज़ पढ़ंदुमि। हाणे सुम्ही थो पए, अमल त कोन कई, उहो त सुबुह जो कंदो, पर इरादो जेको कयईं त फ़रिश्ता उनजे नाम आमाल में हिकु नेकी लिखी था छॾनि। पर बुराई जो जॾहिं इरादो करे थो पियो त उनखे अमर नथो थिए त तव्हां बुराई लिखोसि। कल बि उन इरादो कयो आहे, पर जेसीं गुनाह न करे एसिताईं उनजो गुनाह न लिखियो वञे। या ख़ुशूसियत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे वास्ते। एतिरो आहे त कंहिं कंहिं इरादे जो अलाह हिसाब वठंदो आहे। उहो इरादो कीअं आहे, हिकिड़े माण्हू गुनाह जो इरादो कयो त मां हे गुनाह कंदुसि, पर उहो उनजे मथां क़ादिर नथो थी सघे, पर इरादो दिलि में रखियो वेठो आहे जेकर मां उनजे मथां क़ादिर थी वियुसि त हे मां कमु कंदुमि। इन इरादे जो ख़ुदा हुनखां हिसाब वठे, छोजो गुनाह जो हुन पुख़्तो इरादो करे दिलि में रखियो अथई त हाणे जॾहिं उहो हुनजे मथां क़ादिर नथो थी सघे, हुनजा असबाब हुन वटि कोन्हनि के, जे असबाब हुन वटि हुजनि त ज़रूरु इहो गुनाह करे, त इन गुनाह जो ख़ुदा ताला हिसाब वठंदो। तंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त फयग़फ़िरु लिमन यशाअ व युअज़्ज़िबु मन यशाअ। पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जंहिंखे घुरे त उनखे बख़्शिश फरमाए थो, ऐं जंहिंखे घुरे त उनखां अज़ाब करे। उहा रब जी मर्ज़ी आहे, इहो लाज़िम बि न आहे जे हुन इरादो बुरो कयो आहे त ख़ुदा उनजे मथां अज़ाब करे। रब उहो करीम आहे, बख़्शे बि सघे थो। तंहिं करे अलाह ताला जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांजे अमलनि जे मथां ऐं तव्हांजी सूरतुनि जे मथां अलाह जी नज़र न आहे, बल्कि तव्हांजी नियतुनि ऐं तव्हांजे इरादनि जे मथां अलाह ताला जी नज़र आहे। जेको इंसानु इरादो भलो करे थो पियो, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे अजर अज़ीम अता फरमाए थो पियो। वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं कंहिंखे बख़्शे त इन जे मथां बि क़ादिर आहे, जेकॾहिं अलाह कंहिंखे अज़ाब करे त रब करीम इन जे मथां बि क़ादिर आहे। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी बख़्शिश वॾी आहे। हमेशह बानो ममलूक थी करे, मख़लूक थी करे, आबिद थी करे अलाह ताला जे हुज़ूर में पेश अचे। ऐं ख़ुदा ताला पंहिंजे करम सां पंहिंजे महिरबानी जो इज़हार फरमाए रहियो आहे त बाननि जे मथां ख़ुदा महिरबान आहे। जॾहिं ख़ुदा महिरबान आहे त बानो हमेशह अलाह ताला जी रहमत में उमेदु रखे। ऐं हीअ हिकिड़ी ॻाल्हि इहा बि वाज़िह थी वई हदीस पाक मां त जॾहिं इंसानु मोमिन नेकीअ जो इरादो करे थो पियो त मलाइका उनजे हक़ में हिकिड़ी नेकी लिखंदा, हिकिड़ी नेकी इरादो करे थो पियो। ऐं जेकॾहिं बुराई जो इरादो करे थो त उनखे रोकियो थो वञे न लिखजांइ जेसीं बुराई जे मथां अमल करे। हाणे इहो जेको इरादो आहे न, इहो जेको अज़म आहे, इहो कल्बी अमल आहे, फेली न आहे। कल्ब जो फेल आहे, अंदर जो फेल आहे। माण्हू चयो त मलाइकनि खे अंदर जी ख़बर पए की न, हाणे हिन शख़्स कहिड़ो इरादो कयो आहे अंदर में, तॾहिं त उहो नेकी लिखनिसि था न हिकिड़ी। हिन नेकीअ जो इरादो कयो आहे, भलाई जो इरादो कयो आहे, माना मलाइकनि खे अंदरि जेको दिलि जे अंदरि ख़्यालु थो अचे मोमिन खे, यानी मलाइकनि खे अलाह ताला इहा ॼाण ॾिए थो। यानी ख़ुदा ताला जेकॾहिं फ़रिश्तनि खे अंदर जो इल्मु ॾिए थो त फ़रिश्तनि खां आला मक़ाम त अलाह जे नबियुनि जो आहे, अलाह जे रसूलनि जो आहे। वरी अलाह जे रसूलनि ऐं नबियुनि खां आला ऐं उत्तम जेको मक़ाम आहे उहो तुंहिंजे ऐं मुंहिंजे आका मदीने वारे साईं जो आहे। अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अलाह ताला इहो मक़ाम अता फरमायो आहे जो काफ़ी सहाबी पंहिंजे दिलि में इरादा खणींदा हुआ, अञा बयानु न कंदा हुआ त अलाह जो महबूब उनखे ॿुधाईंदो। रब जी करीम जी मर्ज़ी आहे जंहिंखे इहा सआदत इहो मक़ाम अता फरमाए। बाज़ औक़ात अलाह ताला पंहिंजे वली नेकनि ॿारनि खे बि अता फरमाए, जेके सालिहीन बंदा आहिनि, जॾहिं दिलि उन्हनि जी साफ़ ऐं शफ़ाफ़ती थी वञे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे दिलनि जे अंदरि रोशनी पैदा फरमाए थो पियो, ऐं उन बसीरत सां अलाह ताला जी अता सां हू पंहिंजनि जे दिलनि जे अंदरि जेके इरादा हूंदा आहिनि, जेके अज़म हूंदा आहिनि, उन्हनि खे ॼाणींदा आहिनि। त ख़ुदा जे तरफ़ां महिरबानी थींदी आहे पंहिंजे ॿारनि जे मथां त आयत करीमा जी शुरूआति जंहिं मुक़दस लफ़्ज़नि सां थी, मुबारक लफ़्ज़नि सां थी, उहा हीअ आहे त लिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़। जो कुझु बि आहे आसमाननि में आहे, जेको ज़मीननि में आहे, सभु अलाह जे वास्ते आहे। तंहिं करे ज़िंदगी गुज़ारिजे रब जो थी करे, बानप में ख़ुदा जी बंदगी में ज़िंदगी गुज़ारे, अहिड़ी ज़िंदगी आसान ज़िंदगी मुबारक ज़िंदगी ॿी का आहे कोन। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।